सिविल अस्पताल हैदराबाद ऐं जामशोरे जे डायरेक्टर अकाउंट्स सर्विसेज ऐं डेवलपमेंट अब्दुल सत्तार जतोई चयो आहे त सिंध में ॿोड़ जी सूरतहाल खां पोइ मरीज़नि में बि इज़ाफ़ो थियो आहे, पर असां कंहिं बि मरीज़ खे वापसी न कयो ऐं सभिनी खे सिहत जूं सहूलतूं फ़राहम कयूं आहिनि। एसएस न्यूज़ जे ब्यूरो चीफ गुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ मूजिबि सिविल अस्पताल हैदराबाद जी मीटिंग हॉल में सुपरवाइज़र इवनिंग सैफ़ल ख़ान जतोई तरफ़ां संदसि मान में ॾिनल आजाणे वारी तक़रीब दौरान एसएस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अब्दुल सत्तार जतोई चयो आहे त असां सिविल अस्पताल जे ख़ाली पयल बिल्डिंग्स जी मरम्मत करे मरीज़नि खे सहूलतूं फ़राहम कयूं आहिनि। आजाणे वारी तक़रीब में पैरामेडिकल स्टाफ ऐं मुलाज़िमन अब्दुल सत्तार जतोईअ खे गुलनि जा हार पाराए आजियां कई। उन मौक़े ते इवनिंग सुपरवाइज़र सैफ़ल ख़ान जतोई चयो आहे त असां हिन आजाणे में वाज़े कयो आहे नंढनि ऐं वॾनि मुलाज़िमनि में को बि फ़र्क़ु नाहे, सभु बराबरी जी बुनियाद ते हिक हंधि गॾु आहियूं। तक़रीब में डॉक्टर महमूद, डॉक्टर अरशद अबड़ो, डॉक्टर फैसल मेमन, डॉक्टर काशिफ, डॉक्टर वली मोहम्मद, डॉक्टर शफ़ीक, रईस करन ख़ान जतोई ऐं ॿियनि बि शिरकत कई। असांजे हिन इदारे में नंढे खां नंढो मुलाज़िम या वॾे खां वॾो ऑफिसर उन जे विच में को बि विछो ऐं गैप न हूंदो आहे। असीं सभु गॾिजी करे हिन इदारे में आयल मरीज़नि जी ख़िदमत कंदा आहियूं। ॾिसो, गवर्नमेंट ऑफ सिंध हमेशह हर इदारे जी बजट जो बंदोबस्तु ज़रूरु कंदी आहे। असां वटि इन में को बि शक न आहे त पहिरियां असां वटि फ़क़ति रोज़ाना OPD में 9000 मरीज़ ईंदा हुआ, जॾहिं त हींअर उनजो तइदादु वधी करे 16 खां 17,000 पर डे थी वियो आहे। दाख़िल मरीज़ ज़्यादा खां ज़्यादा असां वटि 13 या 1400 हूंदा हुआ, हींअर उनजो तइदादु वधी करे 2200 ताईं पहुतो आहे। सहूलतुनि में असीं कंहिं बि क़िस्म जी कोताही नथा पिया करियूं ऐं हर आयल मरीज़ खे सभु सहूलत मिले थी। उनजो टेस्ट हुजे या उनजे लाइ रत जो बंदोबस्तु हुजे या उनजी दवा जो बंदोबस्तु हुजे, सभु बंदोबस्तु करियूं पिया। यकीनन घणनि मरीज़नि अचण जे करे असांजे इस्पताल में मरीज़नि खे रखण जी गुंजाइश चूंकि एतिरी न आहे, इन लाइ असां पंहिंजे हॉस्पिटल जी पुराणियुनि बिल्डिंग्स खे बि रिनोवेट कराए उते बि असीं मरीज़नि जे रखण लाइ बेडनि जो तइदादु वधाए रहिया आहियूं। असांजे हॉस्पिटल जा ऐं एडमिनिस्ट्रेशन जा तक़रीबन टोटल डॉक्टर हज़रात सभई शामिल थिया ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे। इन्हनि ऑफिसरनि असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हां ॾिठो त हिकिड़ो लोअर स्टाफ में ऐं ऑफिसरनि में का वेछो कोन्हे, का बि मतिलबु वॾाई वारी ॻाल्हि कोन्हे। हू असांजे दावतनामे ते सभई ऑफिसर जी शरीक थिया। मां उन्हनि जो तमामु घणो मशकूर आहियां। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।